अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों ऐं तव्हांजो भाउ मोहम्मद अली काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु लाइव अचणु थियो विच में ज़रूरी कोन पियो सम्झो त जेको अहिड़ो ख़ासि पैगाम न हुयो जीअं ही लॉन्ग मार्च मूं जेको सुजागी लॉन्ग मार्च स्टार्ट कयो हुयोसीं हिकु एक्टिविटी हिकु सरगर्मी जीअं उस्ताद सुजाग थिए उस्ताद पंहिंजे जेको सो मसइलनि खां आगाही थिए ऐं उनजा ज़िम्मेवार केरु उस्तादनि खे ख़बर पए हिकु एक्टिविटी शुरू कई हुई उन खां पोइ काफ़ी टाइम खां पोइ विच में जेको सो हिकु त आदमशुमारी जी ड्यूटी स्टार्ट थी वई ॿियो इन जी देरि सां अचणु थियो सो उस्ताद साथियो सभ खां पहिरीं त असां इंतज़ार हुसैन शर्गीरी साहिब जे लाइ दुआगू आहियां साईं जी तबियत नासाज़ आहे सियासत पंहिंजी जॻह ते मुखालिफ़तूं जेके नज़रियुनि जा इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते पर साईं हिकु जेको सुठो उस्तादु आहे सो उस्तादु अॻुवाण आहे जंहिंजे लाइ दुआगू आहियां अलाह साईं उनखे सिहतयाब करे उनखे जेको अॼु शायदि उनजो ऑपरेशन बि हुयो दिली दुआ आहे साईं जे लाइ साईं जूं जेके से काफ़ी ख़िदमतूं बि सिंध जे उस्तादनि जे लाइ हूंदियूं ऐं उन्हनि खे मद्देनज़र रखंदे हूंदे साईं जे लाइ दिलि सां दुआ आहे दिलि खां दुआ ई निकिरे थी साईं जे लाइ सो अलाह साईं उनखे सिहतयाबी ॾे उनखां पोइ उस्ताद साथियों जीअं त कुझु मामलात आहिनि उहे डिस्कस करणा हुया जीअं उस्तादनि खे आगाही ॾिजे कुझु मसइलनि मामलनि ते ऐं हिकु जेको सो जिदोजहद वरी हिकिड़ी ॿी सरगर्मी हिकु ॿी एक्टिविटी जो ऐलान कयूं था अॼु खां त जीअं जेको मर्कज़ सुतो पियो आहे ऐं उस्ताद असांजो सुतो पियो आहे उस्ताद पंहिंजे मक़सद खां थोरो परे आहे त हिकु ॿी जेका असां एक्टिविटी जी शुरूआति करियूं था उनखां पहिरीं आउं कुझु नज़र विझंदुसि हींअर ताईं जी जेका असां पंहिंजी कारगुज़ारी ते सभ खां पहिरीं हिकिड़ी कारगुज़ारी गुज़री आहे सुजागी लॉन्ग मार्च जी उहा हिकिड़ी सरगर्मी हुई अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे जेको सो शुरूआति कईसीं अॻियां वियासीं कराची पहुतासीं कराची पहुचण खां पोइ कुझु साथियुनि सां वचन थिया वाइदा थिया कसम थिया साख थिया ऐं एग्रीमेंटूं थियूं इहे शयूं वक़्त ते पोइ अॻियां हली करे रखिबियूं ऐं उनखे ॿुधायो वेंदो त इन में छा थियो कहिड़ा झोल हुया कहिड़ियूं कामयाबियूं हासिलु कयूंसीं कहिड़ियूं नाकामियूं हासिलु कयूं इन शइ ते अॼु नथा डिस्कस करियूं छो त इहो वक़्तु उहो कोन्हे को ख़ैर अचूं था मरकज़ी जेका असां जनरल सेक्रेटरी साहिब जो वाल ते हिकु पोस्ट गुज़री जंहिं मुखालिफ़त कई आहे जेका ऐप जी ख़ैर असां उनजी आऊं मुखालिफ़त जेको आहे मरकज़ी नथो करियां मरकज़ जेकॾहिं ऐलान करे थो त असां उनजी हिमायत कंदासीं असां उस्ताद आहियूं जेको हू तंज़ीम आहे तंज़ीम जा चूंडियल अॻुवाण आहिनि आइनी तौर ते असां लबैक कंदासीं जेको बि असांजे लाइ हुकुम हूंदो तहरीक जो एहतिजाज जो वाटेवर जेको कुझु आहे पर मुंहिंजो हिकु सुवालु आहे मासूमाना मर्कज़ खां त तव्हां ॿिया मामलात हल कराए छॾिया ॿिनि मसइलनि ते तव्हां तहरीकूं हलाए छॾियूं ॿिनि मसइलनि जे लाइ तव्हां छा कयो तव्हां पंहिंजी कारगुज़ारी त ॿुधायो उस्तादनि खे उस्ताद सभ खां पहिरीं वॾे मां वॾो मसइलो पंहिंजो चाहे थो 2001 खां बाद वारी सर्विस खे 2001 खां बाद वारी सर्विस तव्हां काउंट कराए छॾी अपग्रेडेशन 24 फरवरी 2021 खां तव्हां कराए छॾी उनखां पोइ प्रमोशन रूल्स 16-17 जा तव्हां पास कराए छॾिया ऐं उस्तादनि जा जेके ॿिया नंढा नंढा जेके मामलात हुया तव्हां हल कराए छॾिया तव्हां हिकदमि तहरीक जे लाइ लहो पिया अचो पिया जेका ऐप आहे ऐप जे ख़िलाफ़ु तव्हां लहो पिया ॻाल्हि सम्झ खां असांखां ॿाहिरि आहे असां ज़लील आहियूं असां परेशान आहियूं असां ख्वाह लॻा पिया आहियूं त असां ज़हनी तौर ते नफ़सियाती लॻा पिया आहियूं त असांजा जेके मामलात आहिनि उहे कीअं हल थींदा 2001 जी सर्विस कीअं काउंट थींदी सर्विस काउंट थियण खां पोइ असांखे टाइम स्केल जेके न मिलिया हुया उहे असांखे सेटिंग कराइणी आहे वाटेवर काफ़ी मामलात आहिनि त उहे सभु छुटा ऐं तव्हां अची विया ऐप ते ख़ैर तव्हां जेकॾहिं ऐलान कयो था असां तव्हांजी हिमायत कंदासीं पर ॿियनि मामलनि जो छा कयो तव्हां जेके तव्हांजा मर्कज़ जे इजलास थियनि था इदारे जे अंदरि इदारे जे इजलास जे अंदरि तव्हां केरु पुछण वारो कोन्हे को उते तव्हां रुगो नानी वेड़ो लॻाए वेठा आहियो पंहिंजो पाण में जहिड़ो तूं अव्हां जेको हिकिड़ो ग्रुप आयो हिकिड़ो कोन आयो हिकिड़े खे राज़ी तव्हां उस्ताद काज़ लाइ कहिड़ा फ़ैसिला कया तव्हां खां पुछण वारो केरु आहे या कोन्हे को सो इहो हिकु वॾो सुवालु आहे असां उन्हनि खां पुछा था कयूं ऐं हिकु उस्तादनि खे आगाही थो ॾियां त जेके प्रमोशन्स थियनि पिया ऐं हीअ 2-3 ॾींहं जेका लॉन्ग मार्च खणी पोइ जहिड़े हिसाब सां मिनिस्टर साहिब सां मुलाक़ात थी सेक्रेटरेट में ब्यूरोक्रेसी सां मुलाक़ात थी वाज़े ख़बर पइजी वई जेका प्रमोशन आहिनि सेकेंडरी साइड जा मुकमल ख़तमु आहिनि जेके प्रमोशन थियनि पिया इहे इलीगल थियनि पिया इहे जेके HST जा प्रमोशन ज़िबानी हुकुम ते थियनि पिया बाक़ाइदा स्पेशल सेक्रेटरी ॻाल्हियुनि में वेठो वञ पंहिंजे वात सां चए त असां अहिड़ो को बि हाणे रिमाइंडर कोन कढंदासीं जंहिंसां सेकेंडरी जा HST जा PST जा प्रमोशन तव्हां पंहिंजे पावर ते पंहिंजे बिहाफ ते असां बि चऊं था डायरेक्टर्स खे हिदायतूं कयूं था तव्हां DPC करे जेतिरा प्राइमरी खां सेकेंडरी जा प्रमोशन करे सघो था सो हीअ जेके बि प्रमोशन थियनि पिया इहे गैर क़ानूनी आहिनि छो त असां हुते केस रखियोसीं GST बाबा जेकॾहिं तव्हां गैर क़ानूनी HST जा प्रमोशन कयो था त पोइ तव्हां असांजा GST जा छो कोन था कयो छो त हुन में नौजवान उस्ताद पिया या वॾा सीनियर था अचनि HST जे प्रमोशन जा रूल्स जेके आहिनि छो त उहे खणनि पिया तव्हांखे लाचार घणो उन्हनि जो आहे मेजॉरिटी जो कोन्हे को
40-50 उस्ताद नवां भर्ती थिया आहिनि, 30-40 असां जेके वेठा आहियूं 2000 खां बाद वारा, इन्हनि जो तव्हांखे लाचार 70,000 उस्ताद में कोन्हे। तव्हांखे 4 खां 5,000 उस्ताद, कंहिं ज़िले मां 15 ईंदा HST, कंहिं मां 10 ईंदा, कंहिं मां 8 ईंदा। तव्हांखे लाचार उन्हनि 10-8 जो आहे, या तव्हांखे उनखे सियासत करणी आहे HST जे प्रमोशन ते वाट एवर। पर उस्तादनि खे अॻ इहा आहे त HST जा प्रमोशन कानूनी तौर ते मुकमल ख़तमु आहिनि, कोन्हनि का प्रमोशन। हीउ ड्रामो ऐं धंधो ऐं कूड़ आहे, हीउ ज़िबानी हुकुम ते तव्हांखे प्रमोशन ॾियारनि पिया। चलो उस्तादनि जो भलो थिए पियो, फ़ाइदो थिए पियो, असां मुखालिफ़त कोन पिया कयूं, पर उस्तादनि खे असल आगाही त ॾियो, हक़ीक़त त ॿुधायो। उनखां पोइ असांजे जेके मामलात मसइलनि जा जेके हल आहिनि, मर्कज़ जेको आहे उहो बिल्कुलु सरकार जे मथां प्रेशर विझण में नाकाम वियो आहे। सरकार जे मथां जेसीं ताणी प्रेशर न पवंदो तेसीं ताणी सरकार कमु बिल्कुलु कोन कंदी। इहो कमु चूंडियल बॉडी जो आहे, इहो कमु तंज़ीम जो आहे। ॿिया जेके विच में सियासत असां जहिड़ा चमकाइनि पिया, असां जहिड़ा ॿिया जेके ग्रुप एक्टिव थियनि पिया, तव्हां ईअं ई सम्झो ख़ाली बसि रुगो फेमस थियणु आहे। मक़सद सां सचा तमामु घटि माण्हू आहिनि। हिकिड़ी इहा हक़ीक़त आहे, हिन जेको लॉन्ग मार्च में जेके निकितासीं, जेको एहतिजाज कयोसीं, घणनि जा चेहरा असांजे साम्हूं वाइखा थी विया, घणनि खे असां पधिरो कयो आहे, घणा असांजे साम्हूं ज़ाहिर थी चुका आहिनि। जॾहिं असां टॉप जी ब्यूरोक्रेसी सां वेठासीं, सियासी माण्हुनि सां वेठासीं, जॾहिं टेबल टॉक्स कयोसीं, ॻाल्हियूं कईसीं, उनखां पोइ ॿाहिरि निकितासीं, वरी ॿियूं मेल झोल कईसीं, काफ़ी हक़ीक़तूं साम्हूं आहिनि। पर हीउ सुठो वक़्तु, बहितर वक़्तु न आहे इन शयुनि जे डिस्कस करण जो। अचूं था पंहिंजे मक़सद जी हासिलात जे लाइ, त असां नथा चाहियूं त असांजी तहरीकूं कमज़ोर थियनि। इन्हनि मुखालिफ़तुनि सां असांखे नंढा नंढा इतिहाद करे जेका वॾो ताक़तवर जेके शइ आहे उन शइ खे झुकाइणु, उहा आहे सरकार। सरकार असांजा मसइला हल कोन पई करे। मरकज़ी बॉडी जेका तंज़ीम असांजी आहे, उहा जेका सरकार जे मथां प्रेशर विझण में नाकाम वई आहे। उस्ताद खे सिर्फ़ु एतिरो सोचणु घुरिजे, असांजो ॾोहारी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मर्कज़ आहे। गुज़िरियल 2 सालनि खां वठी मर्कज़ जेको आहे सरकार जे मथां प्रेशर नथी विझे। हू सरकार सां साथारी थी बीठा आहिनि। सरकार जीअं हुननि खे चवे थी त उहो हुनजी ॿी टीम आहिनि। बाबा उस्तादनि खे कराची नाहे अचिणो, उनखे रोकणो आहे, उन्हनि खे फेल करिणो आहे। जेके बि मर्कज़ लेवल जा उहिदेदार आहिनि, उनखां अलावा हेठि अचूं था त असांजो उस्ताद बि ॻाल्हाए कोन थो। असांजे उस्ताद खे अलाह खे ज़बान ॾिनी आहे, शऊर ॾिनो आहे, पर पंहिंजे हक़ जे लाइ नथो ॻाल्हाए, हू डिॼे थो। उनखे डपु आहे, उनखे ख़ौफ़ आहे। भले कहिड़ो ख़ौफ़ आहे उनखे, तव्हांखे पंहिंजा अलाह साईं बि चए थो पंहिंजे हक़ ऐं राइट्स लाइ घटि में घटि ॻाल्हायो त सही, पंहिंजे हक़नि खे सम्झो त सही। तव्हां त उस्ताद बि असांजो दवा पंहिंजे तव्हां तेलकनि ऐं ज़िलनि खे त छिकियो। जेका हीअ अपग्रेडेशन जा फाइलूं ई न आहिल जेके अॻुवान आहिनि, इहे कोन कराए सघे। अपग्रेडेशन जेका असां 2001 खां बाद वारा असां उस्ताद आहियूं, असांजी जेका अपग्रेड पोस्ट नई जेका 14 ग्रेड जी थी आहे, असां हीअ सीनियर वेठा आहियूं, असां अञा ताईं 9 बुनियादी ग्रेड में वेठा आहियूं। हासिल मक़सद इहो कमु त ज़िला खणी अचनि, इहो त मर्कज़ जो कमु कोन्हे को। त हर को भाङे भाई वारा, हर को ॾोहारी आहे। तेलको यूनिट, ज़िलो, डिवीज़न खां पोइ मर्कज़ आहे। मर्कज़ जे ज़िमे जेके कम आहिनि, मर्कज़ उन्हनि खां गाफ़िल आहे। मर्कज़ दोस्ती यारी में आहे, बिल्कुलु सरकार सां को दोस्ती यारी आहे। तो हाणे वरी कुझु दोस्त वरी एॾा असांजा दाना, एॾा अक़लमंद आहिनि, हू मो जहिड़े आम उस्ताद खे पुछनि का तो लॉन्ग मार्च में छा कयो। ऐं उन्हनि दोस्तनि खे ॿिन्ही हथनि सां सलाम थो कयां जेके मूंखां था पुछा कनि त तो लॉन्ग मार्च में छा कयो, ऐं छा आहियां। मूं हिकिड़ी कैंपेन शुरू कई, हिकिड़ो सुजागी मार्च शुरू कयो। बिट्सा खां गारियूं ॾींदो अची कराची पहुतसि। गैरत जागी घणनि खे कोन, घणनि खे जागी। इहो हिकिड़ो पैगाम, हिकिड़ो मैसेज हुयो। बाक़ी उनखां पोइ जो फेल्यूर थियो या कामयाबी थी या नाकामी थी, इन शयुनि खे बाद में डिस्कस कंदासीं। पर आऊं उन्हनि उस्तादनि खां पुछा कयां त तव्हां पंहिंजे हक़ ऐं राइट्स खे छो कोन था सम्झो, तव्हां छो कोन था पुछा कयो पंहिंजे तेलकनि खां, पंहिंजे ज़िलनि खां, पंहिंजे डिवीज़न खां, त तव्हां फाइलिंग छा कई आहे, तव्हां कहिड़ो तव्हां मुहाॾो अटकायो आहे ऑफिसरनि सां। लूप्स तमामु घणा आहिनि, गैप्स तमामु घणा आहिनि। काफ़ी मामला, काफ़ी मसइला अहिड़ा आहिनि जेके हल, जेके हेठी लेवल ते बि हल थियणु घुरिजनि। हेठां बि जेके न आहिनि, रुगो धंधनि में लॻा पिया आहिनि, रुगो उन्हनि खे टेज़री जा हुते GP फंड कराइणा आहिनि, उनखे रिटायरमेंट जा केस कराइणा आहिनि, उन्हनि खे जेको आहे धंधो करिणो आहे, सिर्फ़ु धंधे जे लाइ इहे उहिदा वठनि था बसि, ॿियो कुझु बि कोन्हे। हिकिड़ा माण्हू इज़त जे लाइ उहिदो वठनि, बाबा असांजो नालो थिए, असांजो रुतबो थिए, असांजी शान थिए। हिकिड़ा ख़िदमत जे लाइ वठंदा आहिनि, हिकिड़ा धंधे जे लाइ। असांजो 90% जेको असांजो जेको उहिदेदार आहिनि, उहो धंधोड़ी थी चुको आहे, जंहिंजे करे असां ही लोड़ियूं पिया। मर्कज़ खे हींअर बाइकाट करणु घुरिजे असांजे सर्विस काउंट वारे मसइले ते। मर्कज़ खे बाइकाट करणु घुरिजे जेको असांजे प्रमोशन रूल्स न पिया थियनि। मर्कज़ खे बाइकाट करणु घुरिजे जेका 24 फरवरी 2021 खां अपग्रेडेशन। असां हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़े कंदो हलां त हाणे जेका मर्कज़ असांजी आहे उहा दस्तबरदार थी चुकी आहे सेकेंडरी जे प्रमोशन खां। इहे हाणे कोन्हनि थियणा, इहे कॾहिं बि हाणे कोन थींदा। ड्रामाबाज़ी करे थोरा HSC जा प्रमोशन कराईंदा, बाक़ी ॿिया प्रमोशन्स कोन थींदा।
उनखां पोइ अपग्रेडेशन 24 फेब्रुआरी 2021 खां मर्कज़ हाणे कोन कराईंदी। मर्कज़ जेको इन शइ खां दस्तबरदार थी चुकी आहे, इहा ॻाल्हि बि वाज़े थी चुकी आहे। सर्विस काउंट मर्कज़ इन में इंटरेस्टेड कोन्हे का, मर्कज़ इहा प्रायोरिटी कोन्हे का। हाणे मर्कज़ खे जेको सो मिड़ी पंहिंजी फेस सेविंग जे लाइ का शइ खपे पई, हाणे हिन ते तहरीक हलाइनि पिया ऐप ते। बाबा तव्हां हलायो, असां तव्हांजी हिमायत कंदासीं, मर्कज़ जी हिमायत कंदा, पर असांजे ॿिनि मामलनि ते तव्हां तहरीक छो कोन था हलायो? असां तव्हांखे इहो सवाल था कयूं। असां आम उस्ताद खां बि इहो चऊं था त तव्हां छो कोन था पुछा कयो? जेसीं ताईं आम उस्ताद लिखण ॾिननि खे न लिखंदो, जेसिताईं आम उस्ताद हिन खे चवंदो कोन, जेसिताईं आम उस्ताद हिन खे वाइखो कोन कंदो, तेसीं ताणी हिन जा मसइला हल कोन थींदा। ऐं आम उस्ताद खे को बि पोइ हक़ कोन्हे को असां जहिड़े आम उस्ताद जेका एक्टिविटी करे थो उनखां पुछण जो त तो छा कयो। जेके ज़िम्मेवारनि खां तव्हां पुछी नथा सघो, बाक़ी तव्हां मूंखां था पुछा कयो, आऊं पंहिंजो जवाबु ॾींदुसि, आऊं तव्हां वटि जवाब ते आहियां। जेका शइ मूं शुरू कई हुई उन जी जेका तव्हां वटि जवाबु ज़रूरु ॾींदुसि, पर सही वक़्त ते, ऐं सही वक़्त जे इंतज़ार में, त उहो कहिड़े टाइम ते कहिड़े वक़्त ते हुनजो जवाबु ॾींदुसि। वरी हिकिड़ी ॿी सरगर्मी शुरू था कयूं। अपील कयां थो शऊर रखंदड़ उस्तादनि खे त नई एक्टिविटी जेका आहे उहा इहा आहे त असां हिकिड़ी कैंपेन शुरू पिया करियूं, वरी सिग्नेचर जेके असां मुहिम इस्तेमालु था कयूं त जीअं मर्कज़ खे माना जेका असां अलाह सां हिदायत ॾे ऐं उनखे जाॻाए त असांजे लाइ उहे निकिरनि। उनजे लाइ असां जेको हिकिड़ो सिग्नेचर मुहिम स्टार्ट था करियूं, जेका स्टार्ट वठंदासीं हैदराबाद ज़िले खां या जेका असां कोटड़ी खां, या हीअ जेको सेकेंड फेज़ आहे आदमशुमार जी ट्रेनिंग, इन खां बाद में असां स्टार्ट हिनजो हैदराबाद खां वठंदासीं इंशाअल्लाह। जीअं हीअ लॉन्ग मार्च जी सरगर्मी हुई, हिकिड़ी जेका असां मुसलसल जिदोजहद सां कामयाबु, हिकिड़ी जिदोजहद कईसीं, पहुचाईसीं उस्तादनि में शऊर। हाणे वरी ॿी सरगर्मी शुरू पिया करियूं। उहा सरगर्मी इहा आहे, असां सिग्नेचर मुहिम शुरू पिया, हिकिड़ो जेको आहे 5 खां 8 मीटरनि जो अछो कपिड़ो वठंदासीं इंशाअल्लाह। उहो कपिड़ो जेको हर ज़िले में मोकिलींदासीं। हर ज़िले जो उस्ताद जेको हूंदो सिग्नेचर, जीअं रेफरेंडम थींदो आहे, हर उस्ताद पंहिंजो रेफरेंडम करे मोकिलींदो मर्कज़ खे इंशाअल्लाह। असांजी इहा जेको नेक्स्ट एक्टिविटी उहा इहा आहे, ऐं असां इहा शुरूआत पिया कयूं त जीअं मर्कज़ जाॻे ऐं असांजे लाइ सरकार जे मथां प्रेशर विझे। 2-4 महीननि खां पोइ जेका असां जनरल इलेक्शन थियण वारी आहे, उनखां अॻु में सरकार सां वेही डायलॉग्स करे, तहरीक में वञे, तेलकंद यूनिटनि में एहतजाज कराए, प्रोटेस्ट कराए, उनखां पोइ डिवीज़ननि में एहतजाज कराए, पोइ अचे मर्कज़ बढ़ण जे लाइ। बिल्कुलु त मर्कज़ सम्झे थो बसि सभु कमु थियनि पिया न, सभु कमु थियनि पिया, तव्हां बेकुटका थी वञो। सो दोस्तो, हमेशा कामयाबी डिघी जिदोजहद सां मिलंदी आहे। हिकिड़ी का सरगर्मी करण सां का बि कामयाबी कोन मिलंदी आहे। डिघी जिदोजहद जे लाइ या त सरकार खे उहो मर्कज़ पेटल जी तंज़ीम असांजी जेका उहा करे सघे थी डिघी जिदोजहद। ऐं सरकार जेसिताईं प्रेशर में न ईंदी तेसिताईं सरकार कमु कोन कंदी। सरकार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं शयूं आणींदी रहंदी जंहिंसां असां उस्ताद डिस्टर्ब रहूं, जीअं उस्ताद असां परेशान रहूं। हीअ जेका ऐप वारी मश्करी जेका कई वई आहे, इहा सरकार ॼाणी वणी आहे मश्करी हेठि कई आहे त जीअं हीअ मश्करी हीअ उस्ताद उलझियल हुजनि, पंहिंजो पाण में विढ़िया पिया हुजनि। हीअ ऐप वारी तव्हां पंहिंजे मक़सद तां न हटो। असांजो मक़सदु आहे सर्विस काउंट कराइणु, जेका असांजा शुरूआती 3 साल काउंट कोन्हनि का, असांखे हुन ते फोकस रखणु घुरिजे। उनखां पोइ जेको आहे अपग्रेडेशन 24 फेब्रुआरी 2021 खां घुर्बल आहे, जंहिं तां तंज़ीम दस्तबरदार थी चुकी आहे, जहिड़े में न पई लहे। पोइ जेकी बि लूली लंगड़ी असांखे मिली आहे, उहे उन में बि असांजा जेके उहिदेदार आहिनि बिल्कुलु नाकाम विया आहिनि, उहे असांखे न ॾियारे सघिया आहिनि, उनमें बि जहिड़े में कोन लथा आहिनि। उनखां बाद में जेके प्रमोशन आहिनि, उहे प्रमोशन ख़तमु थी चुका आहिनि। सेकेंडरी साइड वारा इहे माना बिल्कुलु वाज़े थी चुको आहे त सेकेंडरी जा प्रमोशन न थींदा। जेके थियनि पिया उहे गैर कानूनी इलीगल आहिनि, ज़िबानी हुकुम ते थियनि पिया, जेके डायरेक्टर्स खे सेक्रेटरी जेको आहे तंज़ीम जे प्रेशर में अची करे ॾिना आहिनि, ऐं उन्हनि मां फ़ाइदो जूनियर्स खे कोन्हे को, उनखां ज़्यादा फ़ाइदो जेको आहे सीनियर्स खे, जंहिंमां हर ज़िले में 3, 4, 5 प्रमोशन थियनि पिया। चलो जेकी बि मिलनि पिया जी बिस्मिल्लाह, पर अॻियां जेको आहे 16 ऐं 17 जा प्रमोशन रूल्स जे लाइ तव्हां फाइट करियो। तव्हां जेसीं कंदा कोन त कुझु कोन। इन जे लाइ जेका नई सरगर्मी जो ऐलान था करियूं, असां नई सरगर्मी इहा शुरू था करियूं त असां सिग्नेचर मुहिम शुरू कंदासीं ऐं अवेयरनेस कैंपेन शुरू कंदासीं। हर उस्ताद सां वञी मिलंदासीं त जेको आहे मर्कज़ खे लिखो, इहा जेका असांखे इहा जेको कपिड़ो आहे सॼी सिंध जे उस्तादनि खां सही कराए असां वरी मर्कज़ जी ऑफिस में ॾींदा। बाबा हेतिरनि उस्ताद रेफरेंडम करे ॾिनो आहे त बाबा तव्हां तहरीक में लहो, इहा एक्टिविटी करे वरी मर्कज़ जी ऑफिस ते इहा असां इंशाअल्लाह पहुचाईंदासीं। महिरबानी उस्ताद साथियो, हिन वीडियो खे शेयर करियो त जीअं ही नई सरगर्मी जेका असां शुरू करणु वञूं पिया,
इन सां इहो फ़ाइदो थींदो असांखे त असांजी जेका आहे जिदोजहद हलंदी रहंदी, तंज़ीम बि ॾिसंदी रहे त असां जिदोजहद में आहियूं, असां जिदोजहद में लॻा पिया आहियूं ऐं असां जिदोजहद खे कोन छॾींदासीं। असां इहा सरगर्मी ख़तमु थींदी पोइ वरी ॿी शुरू कंदासीं, उहा ख़तमु थींदी वरी टीं शुरू कंदासीं इनशाला। असां जेको आहे इन ते प्लान करियूं पिया, कुझु दोस्तनि जी टीम ठाही आहे। पहिरें चकर त चलो हिकिड़ो अकेले सिर्फ़ु सभु कुझु कयो, हिन चकर इनशाला असां 8, 10, 20 दोस्त जेके गॾिजी करे इहो कंदासीं। हर ज़िले में वेंदासीं, हर ज़िले जे उस्तादनि सां मिलंदासीं वञी करे, ऐं हर ज़िले जे उस्तादनि खे चवंदासीं बाबा असां हींअर तव्हांजे शहर में मौजूदु आहियूं, अचो सिग्नेचर करियो, त जीअं हिकिड़ो पैगाम मैसेज वञे मर्कज़ ॾे त असां चाहियूं था त तव्हां तहरीक में लहो, असांजा मसइला हल करायो, पर तव्हां असांजे लाइ फ़ैसिला करे नथा सघो। ऐं इहो जेको मैसेज वेंदो ज़िले जे सदर साहिबनि ॾे बि वेंदो त तव्हां जेको असांजो केस उते रखो कोन था, तव्हां रुॻो रुसण ऐं परचाइण जी रस्मनि में लॻा पिया आहियो। तव्हांखे जेको असांजो केस रखणु घुरिजे तव्हां उहो न इदारे जे अंदरि न रखी सघो। असांखे तव्हां जवाबु त ॾियो, जेके 4-5 गॾिजाणियूं अथनि तव्हां असां उस्तादनि जे लाइ कहिड़ा फ़ैसिला हुते वञी कया आहिनि। ख़ैर इहे असां हर ज़िले में वञी करे उस्तादनि खे अवेयर बि कंदासीं, सुजाग बि कंदासीं, नई हिकिड़ी तहरीक में लहूं था इनशाला। अॼु खां इहो जो ऐलान कयो आहे, रुॻो हीअ जेका आहे आदमशुमारी जी ॿी फेज़ जी जेका ट्रेनिंग उस्तादनि थी वठे, उन खां पोइ इहो बाक़ाइदा तारीख़ ॾींदासीं, पोइ कंहिं हिकिड़े ज़िले खां स्टार्ट कंदासीं, पोइ 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं कपिड़ो उन ज़िले में हूंदो, सभई उस्ताद ईंदा उन ते सिग्नेचर कंदा, पोइ पास कंदा वेंदा ॿिए ज़िले में, इहो कपिड़ो सॼी सिंध में हलंदो, उन ते सभु उस्ताद उन ते सही कंदा, इहा उनजे फ़ोटूज़ निकिरंदा, उन ते लाइव भरबियो, उन ते वीडिया भरबा, इहे जेके असां वरी फेसबुक ते रखंदासीं जीअं दुनिया ॾिसे। उस्ताद चाहे थो तहरीक जे लाइ, पर मर्कज़ ऐं तंज़ीम असांजे लाइ नथी विढ़े। ख़ैर इनशाला असां झेड़े जो मैदान वरी सजाईंदासीं, वरी झेड़े में लहंदासीं। तेसीं ताणी मूंखे दुआऊं कजो ऐं मुंहिंजे लाइ दुआ कजो, अलाह साईं असां सभिनी खे कामयाबु करे।